कराची जे बिन कासिम पुलिस हैदराबाद में छापो हणी 2 वरियनि जी नीकर खे हथ करे वरितो आहे। बिन कासिम मेमण ॻोठ पुलिस लतीफ़ाबाद हैदराबाद में छापो हणी नीगर मुअसिब खे बाज़ियाब कराए वरितो आहे। पुलिस मूजिब छापे दौरान हिक औरत समेत 2 मर्दनि तहवील में वरितो वियो आहे, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जाबदारनि खां वधीक जांच लाइ कराची मुंतक़िल कयो पियो वञे। पुलिस मूजिब गिरफ़्तार जाबदार औरत ऐं मर्दनि खे CCTV फुटेज जी मदद सां गिरफ़्तार कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त ॿार खे गुज़िरियल ॾींहुं फस्टा वाटर पार्क गडाप मां अगवा कयो वियो हुयो। गिरफ़्तार जाबदारनि खे वधीक जांच लाइ EVCCC जे हवाले कयो वेंदो। मेहड़ वेझो ॾेहर ऐं सोलंगी बिरादरी जे 2 धुरनि में पुराणे तकरार तां फायरिंग सबबि पीरसन ज़ख़्मी थी पियो। ॻोठ बोथरो में ॾेहर ऐं सोलंगी बिरादरी जे 2 धुरनि में पुराणे तकरार तां झेड़ो थियो। जहिड़े दौरान फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो सिकंदर सोलंगी सख़्तु ज़ख़्मी थी पियो। जहिड़े बाद वारसनि ज़ख़्मी पीरसन खे तालका इस्पताल पहुचायो, जितां तिबी इमदाद बाद खेसि ॻणतीअ जोगी हालत में लाड़काणो इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए पासे वाक़े ख़िलाफ़ सोलंगी इतिहाद एहतजाज कंदे चयो आहे त ॾेहर बिरादरी जे हथियारबंद फायरिंग करे गोलियूं हणी पीरसन सिकंदर सोलंकी खे ज़ख़्मी कयो आहे। हुननि SSP दादू ऐं ॿियनि खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी जाबदार खे फ़ौरन गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। ॾेहरकी में ज़मीन जी मालिकीअ तां कांजून ऐं कोपर बिरादरी जे 2 धुरनि में छेड़े सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़मीन जी मालिकीअ तां कांजू ऐं कोभर बिरादरी जे 2 धुरनि में कुहाड़ियूं ऐं लठियूं लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इलाइक़े वासियुनि मूजिबि इतला बावजूद पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती आहे, जॾहिं त वधीक रतो छाण जो पिणु ख़तरो आहे। SHO ॾेहरकी मूजिबि झेड़े जो इतला मिलियो आहे। पुलिस वाक़े वारे हंधि रवाना थी चुकी आहे। जल्द झेड़े ते ज़ाब्तो आंदो वेंदो। जामशोरो में रोड हादसे सबबि 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। खानोट इंडस हाईवे ते कार ऐं मुसाफ़िर वेन कार में टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मोहसिन अलहयार सरफराज़ पुट अब्दुल करीम शामिल आहिनि। हादसे बाद पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे फ़ौरी तौर ते लम्स इस्पताल मुंतक़िल करे छॾियो ऐं वेन ऐं कार खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो। कुंभ वेझो गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज जी छित जा चापड़ किरी पिया। अमलो ऐं शागिर्द मौजज़ाने तौर महफ़ूज़ रहिया। इंतिज़ामिया मूजिबि कॉलेज जी छित जा चापड़ किरंदा रहनि था, जंहिंजो कंहिं बि नोटिस नाहे वरितो। स्कूल इंतिज़ामिया मूजिबि शागिर्दियाणियूं क्लासनि में महफ़ूज़ हुयूं, जॾहिं त क्लासनि खां ॿाहिरि कॉलेज जी एंट्रीअ खां छित जा चापड़ किरी पिया आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त स्कूल खे तामीर कराए ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचाए वञे। कोटड़ी सिंधु दरिया जे अपस्ट्रीम में पाणी जी खोट बरक़रार। अपस्ट्रीम में 4845 क्यूसिक पाणी छोड़ कयो वियो। कंट्रोल रूम मूजिबि अपस्ट्रीम में 4845 क्यूसिक, जॾहिं त डाउन स्ट्रीम में 200 क्यूसिक पाणी छोड़ कयो वियो आहे। कंट्रोल रूम मूजिबि अपस्ट्रीम वटि 12000 क्यूसिक पाणी जी घुर्ज आहे। सिंधु दरिया में पाणी जी खोट सबबि जामशोरो, कोटड़ी, ठट्टो, सिचावल ऐं कराची शहर मुतासिर थी रहिया आहिनि। इलाइक़े वासियुनि मूजिबि कोटड़ी पाणी जी खोट सबबि मुहाणा पिणु बेरोज़गार थी विया आहिनि। सिंध में पाणी जी खोट ख़त्म न थी, फ़सुल तबाह थी विया। आबादकारनि जा मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि। सिंध में पाणी जी 50% खोट पैदा थी वई आहे। सारियालो फ़सुल पाणी न मिलण सबबि सुकी रहियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में ॾिहाड़ी बि आबादकार एहतिजाजी मुज़ाहिरा करे रहिया आहिनि। कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी जी खोट बरक़रार आहे। वॾे वज़ीर जी हिदायतनि बावजूदि पुछड़ीअ वारनि इलाइक़नि ताईं पाणी न पहुची सघियो आहे। मीरो ख़ान में ज़रई ऐं पीअण जे पाणी जी खोट शिदत इख़्तियार करे वरिती। इंसानी तोड़े जानवर बि अॼु उञ विघे तरसी रहिया आहिनि। वारह कैनाल में पाणी न पहुचण सबबि ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। मालूंद माण्हू
चौपायो माल जे पाणी लाइ बि परेशान आहिनि। ॻोठाणनि कैनालनि जे अंदरि बीही पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज करे सख़्त नारेबाज़ी कई आहे। फुलजी स्टेशन में एसटीपीए जे अॻवान सैयद ज़ाहिर शाह, बरकत पंवर, मज़हर जैथियाल जी अॻवानी में रैली कढी वई। अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पाणीअ जी खोट सबबि शाख़ुनि में वारी उॾामी रही आहे, ज़मीनूं बणिजी वयूं आहिनि। हुननि मुतालबो कयो आहे त पाणी छोड़ कराए सिंध जी ज़राअत खे तबाह थियण खां बचाए वञे। मीरवाह गोरछाणी वेझो जमड़ाऊ केनाल जे मुख़्तलिफ़ शाख़ुनि ते आबपाशी अमले सां गॾु रेंजर्स चाटाला पहुची विया। 28 मेल मोरी स्टाप ते एग्रीगेशन अमलदारनि सां गॾु रेंजर्स चाटाला पहुची विया। इंजीनियर हबीबुल्ला बरहमाणी, एसडीओ अख्तर हुसैन ख़ासकेली नूहाणी ऐं रेंजर्स जे डीएसआर इंस्पेक्टर एजाज़ खान पारां जमड़ाऊ ऐं शाख़ुनि जो अचानक दौरो कयो वियो। उन दौरान शाख़ुनि जा मोगा ऐं शाख़ुनि मां डायरेक्ट पाइप ज़रिए पाणी चोरी कंदड़ आबादगारनि ख़िलाफ़ छापामार कार्रवाई कई वई। उन मौक़े ते आबादगारनि जो चवणु हुयो त अहिड़ियुनि रेंजर्स जे कार्रवाई सबबि पाणी बहितर नमूने पुछड़ी टेल ताईं पहुची सघे थो। मीरपुर माथिरे में सियासी समाजी वर्करनि ऐं छेडड़ बिरादरी पारां डॉक्टर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सियासी समाजी वर्करनि एसटीपी अॻवान कबूल गपोल, शहीद भुट्टो अॻवान वाजिद मीराणी, अली हसन जेडड़ ऐं ॿियनि जी आॾो प्रेस क्लब आॾो डॉक्टर अब्दुल लतीफ़ छेडड़ खे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त कुझु ॾींहं अॻु टंडो मस्ती थाणे जे हद में मरी बिरादरी जे बाअसर जाबदारनि डॉक्टर अब्दुल लतीफ़ छेडड़ खे बेदर्दी सां क़त्ल कयो हुयो। अॻवाननि चयो त ख़ैरपुर पुलिस खे घुर्जे त बेगुनाह क़त्ल कयल डॉक्टर अब्दुल लतीफ़ छेडड़ जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करण जाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। हुन लाल अख़्तियारनि खे अपील कई आहे त मक़तूल जे खून खे इंसाफ़ ॾियारो वञे। खिपरो में शहरिन बाअसर जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। शहरिन डॉक्टर नियाज़ मंगरियो, अमानुल्ला, अज़ीज़ुल्ला ऐं ॿियनि बाअसरनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन मौक़े ते मुतासिरनि चयो त बाअसर इमाम बख़्श रोझो प्लाट जे मामले तां तंग करे रहियो आहे। हुननि वसवारनि खां घुर कई आहे त बाअसर ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कई वञे। कोटड़ी में क़ौमी अवामी तहरीक पारां वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। कोटड़ी में साइट में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक ज़िले जामशोर जे अॻवाननि अब्दुल सत्तार लहर, मक़सूद जतियाल ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त बदअमनी ते ज़ाब्तो अची न सघियो आहे। घरनि मां चोरियूं, फुरूं ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हुननि चयो त एसएसपी जामशोरो को बि ॿूटो नाहे ॿारियो। पुलिस सिर्फ़ भत्ता उगाइण में पूरी आहे। हुननि आला अख़्तियार खां मुतालबो कयो आहे त एसएसपी जामशोरो खे हटाए बदअमनीअ ते ज़ाब्तो आंदो वञे। ॿी सूरत में एसएसपी ऑफिस अॻियां धरणो हंयो वेंदो।